करमपुर बरसां तालके खानपुर के गोठ मीरल खान जाफरी रहवासी जाफरी बिरादरी नापरकोट पुलिस जी ॾाढनि खिलाफ़ काफ़ी ॾींहंनि खां सरापा एहतजाज आहे। जाफरी बिरादरी के माण्हुनि अब्दुल समी जाफरी अली हसन जाफरी ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाईंदे चयो त नापरकोट SHO अब्दुल शकूर लाखो अलकार हिदायतुल्ला मारफाणी अलकार बरकत अली असां शरीफ़ ऐं ग़रीब ॻोठाणनि खिलाफ़ ऋण ॿारे ॾिनो आहे। नापरकोट पुलिस 4 ॾींहं पहिरियां असांजी मच्छी सां भरियल गाॾी फुर करण सां गॾोगॾु रोक रक़म बि फुर कई हुई। ॻोठाणनि वधीक दाईंदे चयो त पुलिस जी ॾाढनि खिलाफ़ सेशन कोर्ट शिकारपुर में भी पटिशन दाख़िल कराई है ऐं एंटी करप्शन वारनि खे भी दरख्वास्त ॾिनी है ऐं अॼु DIG लाड़काणो खे भी दरख्वास्त ॾिनी है। हुननि वधीक दाईंदे चयो त इंसाफ़ लाइ पाण पतोड़ण असां ॻोठाणनि जो कानूनी हक़ है, पर नापरकोट पुलिस पंहिंजी ॾाढनि नाइंसाफ़ियुनि खां हिकु कदम भी पोइते हटे नथी। ताज़ो नापरकोट पुलिस असां मथां कूड़ा केस दाख़िल करण जूं धमकियूं ॾियण सां गॾोगॾु फुल फिराए ऐं हाफ फिराई जूं धमकियूं पिणु ॾेई रही है। वसवारा नापरकोट पुलिस जी ॾाढनि जो नोटिस वठी असांखे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कनि। ॿी सूरत में IG ऑफिस में भी दरख्वास्त कंदासीं। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।